ख्वाबावर माण्हूअ जे दिमाग़ जो एक्सरे। हुनखे जॾहिं बि को सवाल तंग कंदो हो त हुनजे जवाबु ॻोल्हण लाइ बेहद बेचैन थी पवंदो हो। इहा बेचैनी खेसि हिकु हंधि बीहारे छॾींदी हुई। उनखां अॻिते हू कुझु बि सोचे न सघंदो हो। खेसि अहिड़ी बेचैनी बीठल पाणीअ जीअं लॻंदी हुई। हू उनखां डिॼी वेंदो हो। हू सोचींदो हो त सोच कुन जीअं आहे जेका माण्हूअ खे फेराए उते जो उते ख़तमु करे छॾींदी आहे। पर हिकु भेरे हुन मूंखे चयो, सोच ख़तमु त माण्हू ख़तमु। हिकु पल तरसी वरी चयाईं, जंहिं माण्हूअ सोचणु शुरू कयो उन ज़िंदगीअ जी दरियाफ़्त शुरू करे छॾी। मूं संदसि ॻाल्हि ॿुधी खेसि महसूसु करायो त हू बिल्कुलु दुरुस्त चई रहियो आहे त सोच ई नई ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। हू सोचींदो हो ऐं अलाए छा छा सोचींदो हो। संदसि सोच ते हैरत थींदी हुई। हिकु भेरे हुन सोचियो, चंड खे समुंड में ॿोड़े गोता खाराए मारे छॾिजे, तारनि खे तड़े कढिजे ऐं आसमान खे चीरे फाड़े छॾिजे। कुझु देरि खां पोइ खेसि सिज जो ख़्यालु आयो। हू सिज लाइ कुझु बि न सोचे सघियो त सिज खे छा कजे, ऐं पोइ हुन धरतीअ लाइ बि कुझु न सोचियो। पर कुझु ॾींहंनि खां पोइ संदसि सोच धरतीअ मुतालिक़ गर्दिश करणु लॻी हुई। खेसि धरतीअ बाबति फ़िकिर थियणु लॻो हो। इहो फ़िकिर धरतीअ जो न हो, पर धरतीअ ते रहंदड़ मख़लूक़ जो हो। फ़िकिर जे इन्हनि ई ॾींहंनि में असांजी मुलाक़ात थी हुई, जंहिंमें मूंखां सवाल पुछियाईं, इन माण्हूअ खे साह जी तकलीफ़ थियणु घुरिजे जेको वण वढे थो। मूं तुर्त खेसि को बि जवाबु न ॾिनो हो, हा या न। जवाबु बसि उन्हनि मां को बि हिकु ॾियणो हो। पर मां फ़ैसिलो न करे सघियुसि त ख़ामोश रहिजी वियो हुयुसि। ख़ामोशी सोच खे जनमु ॾींदी आहे। ऐं उन वक़्तु मूं बि सोचणु शुरू कयो हो त छा वाक़ई बि उन माण्हूअ खे साह जी तकलीफ़ थियणु घुरिजे जेको वण वढे थो। उन सवाल जो जवाबु ईअं आहे जीअं कंहिं आईना फ़रोश खां पुछिजे त आईने में मुंहुं ॾिसंदड़ खे पंहिंजो अंदर बि नज़र ईंदो। उन मुलाक़ात खां पोइ केतिरा ई ॾींहं असांजी हिक ॿिए सां मुलाक़ात न थी हुई। पर हिकु शाम जो हस्बे मामूल पार्क में घुमी रहियो हो त उते साणसि मुलाक़ात थी वई। हू उहा शाम पार्क में गुज़ारणु आयो हो। मिलंदे ई हुन चयो त ज़िंदगीअ जूं सभई शामूं हिकु जहिड़ियूं न हुजणु घुरिजनि। हुनखे के 6-7 महीना थिया त असांजे पाड़े में अची वेठो हो। संदसि घर में ॿियो केरु बि न रहंदो हो। हुन वॾे दरवाज़े खे ॿाहिरां तालो हणी छॾियो हो ऐं अचण वञण लाइ उन में मौजूदु दरीअ जे खे इस्तेमालु कंदो रहंदो हो। मूंसां दोस्ती थियण खां पोइ हुन उन ताले जी हिकु चाबी मूंखे ॾेई छॾी हुई ऐं चयो हुआईं त जॾहिं बि तुंहिंजी दिलि मिलण लाइ चहे त हलियो अचिजांइ। असां माण्हूअ खां कुझु विथीरका थी वेठा हुआसीं ऐं रोज़मर्रा जी ॻाल्हियुनि खां फ़र्द जी अकेलाईअ ते ॻाल्हायो होसीं। मां सोचे रहियो होसि त हू तनहा शख़्स आहे जेको ज़िंदगीअ खां फ़रार थी रहियो आहे, जंहिंजो सबबु रोज़मर्रा जी साॻियुनि सरगर्मियुनि खां तंग थियणु आहे। ॿिए पल सोचियमि, मुमकिन आहे हू हर रोज़ ज़िंदगीअ खे नए रंग में ॾिसणु चाहे पियो, तॾहिं हर शाम कंहिं नए रंग में गुज़ारणु लॻो आहे। मां अञा हुन जे बारे में ई सोचे रहियो हुयुसि त हू ज़िंदगीअ मां मुतमइन आहे या न, त उन पल हुन मूंखे चयो, तूं पंहिंजी ज़ात में अकेलो आहीं। मूंखे संदसि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ते हैरत थी। हिकदमि मुंहिंजे साम्हूं पंहिंजे ख़ुशगवार ऐं पुरआसाश ज़िंदगीअ जी तस्वीर उभिरी आई। मूं ॾांहुंसि गौर सां ॾिठो, ॼणु उन ॻाल्हि ते ठठोड़ कंदो हुजां। ॿिए लम्हे हुन चयो, तुंहिंजो दिमाग़ु मफ़लूज आहे, तंहिं करे तोखे दिलि जी अकेलाई महसूस ई नथी थिए। हुनजी इहा ॻाल्हि ॿुधंदे ई मूं पंहिंजी मसरूफ़ियत ते सोचियो ऐं वीचार आयो त दिलि जी दुनिया मां जलावतन थिए त मूंखे साल थी विया आहिनि। असीं ॿई पार्क में आयल माण्हुनि खे बि ॾिसी रहिया हुआसीं ऐं कचहरी बि करे रहिया हुआसीं। हुन सिगरेट दुखायो ऐं लाइटर मूंखे ॾींदे चयाईं, माण्हू जेतिरा वधी विया आहिनि, माण्हू ओतिरा ई अकेला थी विया आहिनि। राति जो देरि सां पार्क मां वापसि थियासीं ऐं मां पंहिंजे घर वञण जे बजाए संदसि घरु हलियो वियुसि। सुबुह जो जॾहिं उथियुसि त मूं पाण खे पंहिंजे ज़ाती घर में ॾिठो। नौकर खे हिकदमि सॾे खांइसि पुछियमि, मूंखे हिते कंहिं आंदो आहे? हू हेकर त हैरान थियो ऐं पोइ आराम सां चयाईं, मालिक, हीउ अव्हांजो ई घरु आहे। अव्हां शायदि को ख़्वाबु ॾिठो आहे। उन पल मूं गौर कयो त मुंहिंजे नौकर जी शिकिल हू बहू उन माण्हूअ जहिड़ी हुई जंहिंजो मुंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगीअ में को बि वजूदु न हो।